मतलब सब कच्चे में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॻाल्हियूं थींदियूं रहियूं आहिनि, ऑपरेशन्स बि थियनि था, पोइ धाड़ेल सरेंडर बि कनि था। वरी हींअर हिकिड़ो जॾहिं कमांड चेंज थी आहे सिंध पुलिस जी, जावेद आलम ओडो साहिबु आया आहिनि, उन खां पोइ वरी ॿीहर चवनि था त हुकूमती रट बहाल थी आहे। धाड़ेल जेको बदनाम हो सन्नू शहर समेत 13 धाड़ेल जेके उहे पुलिस वटि पेश पिया आहिनि। छा था सम्झो त इहो मामिलो कॉन्स्टेंट रहंदो या वापसि साॻियो ई ईंदियूं आहिनि ख़बरूं? ॾिसो, कमांडर जेको हूंदो आहे न, जी हा, उन ते वॾो डिपेंड कंदो आहे उहो केतिरो अकुलमंद आहे। जी हा, ऐं केतिरो कहिड़े तमामु ख़ुशफ़हमी ग़लति मतिलबु पंहिंजो तमामु सुहिणे नमूने सां हू इशूज़ खे खणे थो। जी हा, ऐं कहिड़े नमूने सां हू लाइन ऑफ एक्शन ठाहे थो या उन्हनि खे इम्प्लीमेंट करे थो। हिकिड़ी इहा कुदरत जे तरफ़ां ॾात आहे। जी हा, जावेद आलम ओडो असांजो दोस्त बि आहे, मां सुञाणांसि थो त हिकिड़ो धीमो ॻाल्हाईंदो आहे। ॿियो उनखे कुदरत अकुलु ॾिनो आहे, अकुलमंद माण्हू आहे। ऐं उनखां पोइ ॻाल्हि आहे त हू लॻे इहो थो त पैदाई हिन फोर्स लाइ थियो ऐं पैदाई इन लाइ थियो त हीउ IG थींदो ऐं इन्हनि जेको ऑपरेशन निजात महरान शुरू कंदो ऐं सिंध में धाड़ेलनि जो ख़ात्मो आणींदो। जहिड़े नमूने जनवरी में चार्ज वरिती आहे, हीउ फेबरवरी पियो हले, जहिड़े नमूने चंद ॾींहंनि में हुन पंहिंजे हिकमत अमली सां, समझदारी सां ऐं होशियारी सां जहिड़े नमूने धाड़ेलनि खे शिकंजो कयो आहे, जिते हुकूमत जी रिट जी हा, घेरो तंग कयो। असां त इहो बि ॾिठोसीं त कुझु ॾींहं पहिरीं त मतिलबु घोटकी खां अॻियां जेको आहे उहो बाक़ाइदा कारवां वेंदो हुयो, हाणे उहो ख़तमु आहे। सो ॻाल्हि आहे त असां सभु सिंध जा माण्हू हुनजे लाइ दुआ घुरूं त अलाह हुनखे हिकिड़ो त अकुल इन अकुल ऐं फ़हमी फ़रासत सां इहा नवाज़े। ऐं ॿियो हिकिड़ो अहिड़ो मिसाल क़ाइमु करे जंहिंमें सिंध ऐं सिंध जा माण्हू ऐं इवन तव्हां ॾिसो त सॼे पाकिस्तान जा माण्हू अॻुवा थींदा न हिते, माण्हू सुख जो साहु खणंदा। ऐं जेको हिन महिल ताईं हिन जो परफॉर्मेंस आहे उन मां उमेदु आहे त जावेद आलम ओडो इहो वाक़ई जेको निजात महरान आहे, ऑपरेशन निजात महरान जो सहरो हुनजे मथां ई इंशा ताला हिन में सुरख़ुरु थींदो। ऐं धाड़ेलनि जी जेका कंडीशन आहे कचे में जेका रिट आहे उनखे अव्वल त केतिरे हद ताईं ख़तमु थी वई आहे, जेका आहे उनखे बि ख़तमु कंदो ऐं इहो उन्हनि खे सफ़ायो कंदो। असां सभु दुआ कयूं घुरूं त इहा हिकिड़ी अहिड़ी बुराई आहे, जेका बुराई धाड़ेलनि वारी जेका ख़तमु थींदी त सिंध बि तरक़ी कंदी, उहो इलाइक़ो बि तरक़ी कंदो। न त माण्हुनि में तमामु वॾो डपु हो। जावेद आलम ओडे उहो डपु कढी छॾियो माण्हुनि मां, पंहिंजी रिट मज़बूत कर, सिंध हुकूमत जी रिट मज़बूत कंदे। ऐं हाणे मां उतां बि ॻाल्हायूं था पंहिंजे नुमाइंदनि सां ऐं ॿियनि सां, त उहे सभु चवनि था त जावेद आलम ओडो खे माण्हू दुआऊं था ॾियनि। असां बि दुआ था कयूंसि अलाह हुनखे अञा फ़हम ऐं फ़रासत जे अक़लमंदी सां इन्हनि सभिनी शयुनि ते क़ाबू पए। सही, बिल्कुलु। अच्छा, हाणे त हिकिड़ी ॿी तजवीज़ आई आहे त जिते जिते ऑपरेशन्स क्लियर थींदो पियो वञे उते इस्पतालूं, डिस्पेंसरियूं ऐं स्कूल्स, मतिलबु पुलिस मतिलबु उनखे तजवीज़ कंदी हुकूमत खे त हिते स्कूल बि ठाहियो, हिते डिस्पेंसरी बि ठाहियो। ॾिसो न, ॻाल्हि इहा त उते चवंदा न जिते ॻोठ हूंदा न, जिते ॻोठ न हूंदा त ईअं थोरे धाड़ेलनि में जिते रुॻो धाड़ेलनि जो वेहण जी जाइ हुई या लिकण जी जाइ, उते स्कूल ऐं डिस्पेंसरियूं ठहंदियूं, सो त न। जी बहरहाल हूअं बि हक़ु आहे सिंध जे माण्हुनि जो, ॿाहिराणियुनि जो, त उते डिस्पेंसरियूं तइलीमी इदारा ठहणु खपनि त जीअं जेका 80 लख ॿार सिंध जा स्कूलनि खां ॿाहिरनि जे स्कूलनि में दाख़िलु थियनि ऐं इहो तइदादु वधंदो थो अचे। जी हा, 2018 में 20 लख हो, हाणे 78 लख आहे। जी हा, ते वधियो आहे। तंहिंजे करे इहो त पॉज़िटिव शइ आहे। पर असांजो मौज़ू इहो आहे त जावेद आलम ओॾे अचण खां पोइ जेका सिंध मां सिंध खे धाड़ेलनि मां निजात मिली आहे, उहा ख़ुशाइंद ॻाल्हि आहे।